أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما قضينا عليه الموت ما دلهم على موته إلا دابة الأرض تأكل من سأته فلما خر تبينت الجن أن لو كانوا يعلمون الغيب ما لبثوا في العذاب المهين لقد كان لسبأ في مسكنهم آية جنتان عن يمين وشمال كلوا من رزق ربكم واشكروا له بلدة طيبة ورب غفور فأعرضوا فأرسلنا عليهم سيل العرم وبدلناهم بجنتيهم جنتين ذواتي أكل خمط وأثل وشيء من سدر قليل ذلك جزيناهم بما كفروا وهل نجازي إلا الكفور पोइ जॾहिं असां सुलेमान जे मौत जो फ़ैसिलो कयो त उन्हनि जिन्नात खे सुलेमान जे मौत जो पतो ॿिए कंहिं शइ न ॾिनो मगर ज़मीन जे हिकिड़े कीड़े ज़मीन जे हिकिड़े जीत जेको हुननि जी लठ खे खाई रहियो हो पोइ जॾहिं हू किरिया त जिन्नात ते इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त जेकॾहिं उहे ग़ैब खे ॼाणनि हा त पोइ हिन तकलीफ़ जे ऐं ज़िल्लत जे अज़ाब में ज़िल्लत जी तकलीफ़ में हू न रहनि हा पोयां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो बयानु आयो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जिन्नात खे मुसख़र फ़रमायो हिते हुनजो हिकिड़ो किस्सो आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्नात खे बैतुल मक़दिस जी तामीर ते मुक़ररु फ़रमायो ऐं उहे जिन्नात अहिड़ा हुआ जिन जी तबीयत में सरकशी हुई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां ई हू ताबे थी सघिया थे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेकॾहिं न हुजनि हा त उहो कमु न कनि हा पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधायो या हुननि खे महसूसु थियो त हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी वक़्तु आहे त पोइ हुनजो इहो इंतिज़ामु हुन इहो कयो जो शीशे जी पंहिंजी इबादत गाह शीशे जी बनराइनि जंहिंमें शफ़ाफ़ शीशो हो ऐं उन में पाण हिकिड़ी लठ जे टेक ते इबादत जे लाइ बीह रहिया ऐं पोइ जेॾी महिल हिननि जी वफ़ात थी वई त अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जे उन जिस्म खे उन लठ जे टेक ते बीहारे छॾियो हाणे जिन्नात जेके हुआ उहे सम्झनि पिया त ही ज़िंदान ऐं बीठा आहिनि इबादत पिया कनि उन करे उन ख़ौफ़ में हू कम में लॻा पिया हुआ पोइ जेॾी महिल अल्लाह जो शान जेॾी महिल हू बैतुल मक़दिस जी तामीर मुकमल थी वई त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इहा जेका लठ हुई इन जे मथां उॾोहीअ खे मुसलत करे छॾियो उॾोहीअ जेॾी महिल उनखे खाधो त उहो लठ कमज़ोर थी ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम किरी पिया हाणे जेके जिन्नात हुआ शरीर जिन्नात उन्हनि खे ॻाल्हि मालूम थी त हीअ त अलाह जे केतिरे वक़्त खां आहिनि ई कोन जेकर असां ऐं हिननि खे इहो गुमान हो त शायदि असांखे ग़ैब जो इल्मु आहे इहो दावो कंदा हुआ जिन्नात त असांखे ग़ैब जो इल्मु आहे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त हुननि खे ओॾी महिल ख़बर पई त जेकॾहिं हिननि खे ग़ैब जो इल्मु हुजे हा त पोइ हिन तकलीफ़ वारे अज़ाब में ऐं ज़िल्लत जी तकलीफ़ में ही मुब्तला न रहनि हा पहिरीं हिननि खे ख़बर पइजी वञे हा त भई हुननि जी वफ़ात थी वई त ही भॼी वञनि हा पर ईअं कोन थियो त अल्लाह रब्बुल आलमीन ते फरमायो त जॾहिं असां सुलेमान जे लाइ मौत जो फ़ैसिलो कयो त उन्हनि जिन्नात खे सुलेमान जी मौत जो पतो ॿी कंहिं शइ कोन ॾिनो ज़मीन जे हिकिड़े कीड़े ॾिनो यानी उॾोहीअ जेका हुननि जे लठ खे खाई रही हुई पोइ जॾहिं किरिया त जिन्नात खे इहा ख़बर पई जिन्नात ते इहो वाज़े थियो त जेकॾहिं हू ग़ैब खे ॼाणनि हा त पोइ
हिन तकलीफ़ वारे ज़िल्लत वारे अज़ाब में न रहंदा। हिन मां मुराद आहे उहा जेका मशक़त वारो कमु हो जेको सुलेमान अलैहिस्सलाम हिननि खां वरितो पिए ऐं ज़लील हुआ ताबे हुआ, इहो न कंदा। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त बेशक सबा जे लाइ, क़ौम सबा जे लाइ उन जॻह में ई हिकिड़ी निशानी हुई जंहिं में हू रहिया वेठा हुआ। जन्नतान ऐं यमीन व शिमाल, साॼे पासे खां ऐं खाॿे पासे खां ॿ बाग़ात। अल्लाह ताला फरमायो कुलू मिर रिज़्क़ि रब्बिकुम वश्कुरू लह, पंहिंजे परवरदिगार जी रोज़ी खाओ ऐं हुन जो शुक्र अदा कयो। बलदतुन तय्यिबतुन व रब्बुन गफूर, शहर उम्दा ऐं रब बख़्शणहार। फ़अरज़ू, उन्हनि मुंहुं मोड़ियो, सिधी राह ते हलण खां, शुक्र खां मुंहुं मोड़ियो। पोइ अल्लाह ताला फरमाए पियो त असां उन्हनि ते हिकिड़े यानी बंद जे सैलाब जो, बंद जे ॿोॾ जो अज़ाब मोकिलियो। वबद्दलनाहुम बिजन्नतैहिम जन्नतैन, ऐं उन्हनि ॿिनि बाग़ात जे बदिले में उन्हनि बाग़ात खे असां बदिले छॾियो ॿिनि बाग़नि में। ज़वातई उकुलिन खमतिन, बदमज़ा मेवन, ॿिनि बाग़नि सां जेके बदमज़ा मेवन ऐं इन लईअ जे वणनि, वशैइम मिन सिदरिन क़लील, ऐं कुझु ॿेर जे वणनि ते मुश्तमिल हुआ। अल्लाह ताला फरमाए पियो त असां इन्हनि खे इहा सज़ा ॾिनी उन्हनि जे नाशुक्रीअ जे करे। वहल नुजाज़ी इल्लल कफूर, असां अहिड़ी सज़ा ॿिए कंहिंखे नथा ॾियूं, सिर्फ़ वॾनि नाशुक्रनि खे ॾियूं था। हिते अल्लाह रब्बुल आलमीन क़ौम सबा जो ज़िक्र फरमायो। इहा क़ौम सबा यमन में आबाद हुई ऐं कंहिं ज़माने में वॾी मुहज़ब क़ौम हुई। दुनिया जे मुहज़ब क़ौमुनि मां हिन खे शुमार कयो वेंदो हो ऐं ख़ुशहाली ॾाढी हुई हुननि वटि। हिननि जी जेका बनियूं ॿारा, हिननि जूं जेका ज़मीनूं हुयूं उहे ॾाढियूं ज़रख़ेज़ हुयूं। ॿियो त हिननि खे सियासी मालदारी ज़ाहिर ज़मीनूं ज़रख़ेज़ हुयूं ऐं माल जी फरावानी हुई, माल तमामु घणो हो। ॿियो सियासी एतबार सां सियासी इस्तेहकाम हो, माना हुकूमत हुई, मज़बूत हुकूमत हिननि खे हासिल हुई। पोइ हाणे जेॾी महिल अक्सर ईअं थींदो आहे त अल्लाह पाक जेॾी महिल कंहिं माण्हूअ खे घणो माल ॾे, घणी इज़त ॾे, घणी कुवत ॾे, त अक्सर अल्लाह जा बंदा इन नेमतुनि जो शुक्रगुज़ार बणजण जे बदिरां छा थींदा आहिनि, नाफ़रमान थी वेंदा आहिनि ऐं जेको सो नाशुक्री कंदा आहिनि। सो ही आहिस्ता आहिस्ता इन्हनि नेमतुनि में जेको आहे सो मस्त थी करे अयाशिन में लॻी करे हिननि जेको आहे सो अल्लाह पाक जी नाफ़रमानी ऐं नाशुक्री कई ऐं शिरक खे अपनायो। हिननि जेको आहे अल्लाह पाक जंहिं गुनाह खां सभिनी खां वधीक नापसंद करे थो अल्लाह, शिरक ज़ुल्म अज़ीम आहे, उन शिरक में लॻा। पोइ अल्लाह ताला हिननि वटि नबी सॻोरा मोकिलिया। हाफ़िज़ इब्न कसीर रहमहुल्लाह यानी तफ़सीर इब्न कसीर में लिखियो आहे त 13 नबी मुसलसल हिननि वटि आया ऐं उन्हनि अची हिननि खे सुठे तरीक़े सां सम्झायो, पर कोन मञा। सो ऐं हुननि नबियनि जी ॻाल्हि मञण खां इनकार करे छॾियो, अल्लाह पाक जी इन्हनि नेमतुनि जो शुक्रगुज़ारी करण खां इनकार करे छॾियो। पोइ हिननि जे मथां अज़ाब आयो। अज़ाब इहो आयो त मआरिब यमन में हिकिड़ो वॾो डेम हो, उते पाणी जमा हूंदो हो, उन पाणीअ सां हिननि जूं ज़मीनूं आबाद हूंदियूं। अल्लाह पाक उन डेम खे भञी छॾियो। डेम जो भॻो त सॼा हिननि जूं जेके आबादियूं आहिनि, सॼियूं जेके बनियूं ॿारा बाग़ात आहिनि, सभु ॿोॾ में अची विया। इन तरीक़े सां हिननि जा जेके बाग़ात हुआ, हिननि जा रस्ता हुआ, हुननि जे साॼे पासे खाॿे पासे मेवेदार बाग़ हुआ, जेके परे ताईं हुनजो सिलसिलो हलियो वेंदो हो, उहे सभु बाग़ात जेके हुआ अल्लाह पाक उन्हनि खे बदिले छॾियो। कहिड़ियुनि शयुनि सां, यानी मज़े। पोइ छा थियो, उन में कुझु कोन थियो। अल्लाह जी अहिड़ी नहूसत वसी उन्हनि जे मथां, अहिड़ो अज़ाब वसियो, उहे सभु बाग़ त ख़तमु थी विया ऐं उहे सभु जेके पोखूं उहे ख़तमु थी वियूं। उन जे जाइ ते बदमज़ा मेवा, जीअं जंगली मेवा, जंगली जेके यानी पुखनि था पाणे ऐं उन्हनि में बदमज़ा मेवा,
अहिड़े क़िस्म जा वण हुआ ऐं अहिड़े तरीक़े सां जेको लईअ जा वण ऐं कुझु ॿेर जा वण हुआ, बाक़ी कुझु कोन उते थी सघियो। अलाह पाक इहा उन्हनि खे सज़ा ॾिनी। अलाह ताला फरमाए पियो त जेको आहे सो इहा सज़ा उन्हनि खे उन्हनि जी नाशुक्रीअ जे करे मिली। यानी हर गुनाह नाशुक्रीअ, वॾे में वॾी नाशुक्री कुफर, ॿिए नंबर ते शिरक, अहिड़े तरीक़े सां जेके गुनाह आहिनि सभु नाशुक्री आहिनि। ऐं जेके बि इबादतूं आहिनि अलाह पाक जी इताअत आहे, गुनाहनि खां बचणु आहे, इहो सभु शुक्रगुज़ारी आहे। अलाह पंहिंजे बंदे खां शुक्रगुज़ारी चाहे थो त तूं मुंहिंजो शुक्रगुज़ार बणिज। सो अलाह ताला हिते फरमायो त क़ौम सबा उहे जिन जॻहियुनि ते रहंदा हुआ उन्हनि जे जॻहियुनि में ई उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ी निशानी हुई, जो हुननि जे साॼे पासे ऐं खाॿे पासे बाग़ात हुआ। अलाह ताला फरमायो पंहिंजे रब जे रिज़्क़ खे खाओ ऐं उनजो शुक्र अदा कयो। शुक्र जी हक़ीक़त आहे त मुंहिंजे मथां जेके नेमतूं आहिनि, मूंखे जेके राहतूं हासिल आहिनि, मूंखे जेके इज़तूं हासिल आहिनि, मूंखे जेको कुझु हासिल आहे उहा अलाह जो फज़ुल आहे। आउं लहां कोन, आउं मुस्तहिक़ कोन आहियां, आउं मुस्तहिक़ कंहिं शइ जो कोन आहियां। मूंखे जेको कुझु मालिक नवाज़ियो आहे उहो हुन रब जो अहसान आहे, हुन रब जो फज़ुल आहे। ऐं पोइ उनजी मूंखे शुक्रगुज़ारी इख़्तियार करणी आहे, नाशुक्री यानी हुनजी इताअत इख़्तियार करणी आहे, फर्मा बरदारी, ऐं हुनजो नाफ़रमान ऐं सरकश थी कोन्हे रहणो। अलाह फरमाए बलदतुन तय्यिबतुन, अलाह को सरज़मीन भली, रब्बुन गफ़ूर, ऐं रब जेको आहे उहो बख़्शणहार। बसि तव्हां जेको आमाल करियो, तव्हांजो रब बख़्शणहार आहे। भले खाओ अलाह जूं नेमतूं, पीओ, भले मज़ा वठो, पर शुक्रगुज़ारी इख़्तियार करियो। हुननि छा कयो जो मुंहुं मोड़ियो। पोइ अलाह ताला फरमाए थो त असां हुननि ते डेम जे अज़ाब जो, डेम जे ॿोॾि जो अज़ाब मोकिलियो, बंदो जेको मूं तव्हांखे ॿुधायो। ऐं अलाह फरमाए पियो त उन्हनि बाग़ात जे बदिले में असां हिननि खे ॿ बाग़ ॿिया ॾिना। कहिड़ा हुआ? बदमज़ा मेवनि वारा, ऐं जेको आहे सो इन लईअ जे वणनि वारा, ऐं कुझु जेको आहे सो ॿेर जे वणनि वारा। ऐं अलाह फरमाए पियो त इहा जेका असां हुननि खे सज़ा ॾिनी, इहा हुननि जी नाशुक्री जे करे हुई। अलाह ताला अहिड़े क़िस्म जी सज़ा नथो ॾे मगर वॾे नाशुक्रे खे। अलाह पाक असांखे शुक्रगुज़ारी जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं नाशुक्रीअ खां असांजी हिफ़ाज़त फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम। सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नस्अलुका मुजिबाति रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक वल गनीमत मिन कुल्लि बिर्रिन वस सलामत मिन कुल्लि इस्म। ला तदअ लना ज़ंबन इल्ला गफ़रतहु या अरहमर राहिमीन। वला हम्मन इल्ला फ़रजतह वला दैनन इल्ला क़ज़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला हाजतन मिन हवाइजिद दुनिया वल आखिरति इल्ला क़ज़ैतहा या अरहमर राहिमीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन। सुब्हानल्लाह।